अस्सलाम वालेकुम दोस्तों, साइंस क्लास चौथों मीडियम इंग्लिश जे बे यूनिट में चैप्टर नंबर 2 में पाण कैरेक्टरिस्टिक्स एंड नीड्स ऑफ लिविंग थिंग्स के बारे में पढ़ना है। कैरेक्टरिस्टिक्स यानी कि ख़ासियतूं ऐं नीड्स ऑफ लिविंग थिंग्स यानी नीड्स माना ज़रूरतूं, जानदारनि जूं ज़रूरतूं ऐं ख़ासियतुनि जे बारे में पढ़ंदासीं। हिते जेका अहम ॻाल्हि आहे सभ खां पहिरीं इहा आहे त देयर आर टू टाइप्स ऑफ थिंग प्रेज़ेंट ऑन द अर्थ। जे तो ॿिनि क़िस्मनि जूं शयूं धरती ते मौजूदु आहिनि, लिविंग एंड नॉन लिविंग, यानी कि जानदार ऐं ग़ैर जानदार। हाणे इहा त असांखे ख़बर आहे त जानदार छा आहे, ग़ैर जानदार छा आहे। जानदार उहो जिन में लिविंग उहो जेको साह खणे थो, ऐं नॉन लिविंग जेको साह नथो खणे, जेको जानदार न आहे, चुरपुर नथो करे। द लिविंग थिंग्स आर डिवाइडेड इनटू टू मेजर ग्रुप्स। छो त जेके जानदार शयूं आहिनि उन्हनि खे ॿिनि वॾनि ख़ासि ग्रुपनि में जेको आहे सो विरहायो वियो आहे। हिकिड़ो एनिमल्स, ॿियो प्लांट। एनिमल्स यानी जानवर, प्लांट माना ॿूटा। आर लिविंग थिंग्स प्लांट एंड एनिमल्स, चए तो सभई जानदार शयूं ॿूटा हुजनि चाहे जानवर, नीड सनलाइट, एयर, फूड एंड वाटर टू स्टे लाइव। हाणे चए तो उन्हनि खे ज़रूरत जेका आहे, ज़रूरत आहे उहा सिज जी रोशनी, हवा, खाधो, पाणी ऐं पाणी आहे ज़िंदा रहण जे लाइ। ही माना बेसिक 4 ज़रूरतूं आहिनि नीड्स एंड लिविंग थिंग्स जूं। प्लांट हुजे चाहे एनिमल हुजे, उन्हनि जे लाइ ज़िंदा रहण जे लाइ इन 4 शयुनि जी अहम ज़रूरत। विदाउट दीज 4 बेसिक नेसेसिटीज़ लिविंग थिंग कैन नॉट सर्वाइव, यानी कि हिननि खां सवाइ हू सर्वाइव नथा करे सघनि, ज़िंदा नथा रही सघनि हिन 4 बेसिक नीड्स खां सवाइ। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि सिखियासीं त हिन धरती ते 2 क़िस्म जूं शयूं मौजूदु आहिनि, हिकिड़ियूं जानदार ऐं ॿियो ग़ैर जानदार। ऐं जानदारनि खे वरी 2 ग्रुपनि में विरहायो आहे, हिकिड़ो एनिमल, ॿिया प्लांट। ऐं एनिमल ऐं प्लांट ॿिन्ही खे, जेके सभई जानदार आहिनि उन्हनि खे ज़िंदा रहण जे लाइ ज़रूरतूं आहिनि उन जूं। सभ खां पहिरीं आहे सिज जी रोशनी, हवा, खाधो ऐं पाणी। नीड्स खां पोइ हाणे असां कैरेक्टरिस्टिक्स तरफ़ ईंदासीं। कैरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग थिंग्स यानी कि जानदारनि जूं ख़ासियतूं। जानदारनि जूं आल लिविंग थिंग्स रिप्रोड्यूस यंग वंस ऑफ देयर ओन काइंड। हर सभई जेके जानदार शयूं आहिनि उहे हिकिड़ो पंहिंजा बच्चा उन्हनि जहिड़ा, उन्हनि जे क़िस्म जहिड़ा ॼणंदियूं आहिनि। जीअं मिसाल ह्यूमन प्रोड्यूस चिल्ड्रन दैट लुक लाइक देयर पेरेंट्स। जीअं माण्हू माना जेको आहे सो जेको ॿारु ॼणे थो उहो हुन जहिड़ो आहे। ऐं जीअं मिसाल त काफ़ी सारा हिते मिसाल ॾिनल आहिनि। जीअं हिकिड़ी कुकड़ी जेको आहे सो बचो ॼणींदी आहे, कुकड़ी जहिड़ो ॾिसण में ईंदो आहे। जीअं केमल जेको आहे प्रोड्यूस कंदो आहे काफ, माना घोड़ो जेको थींदो आहे ऊठ जो, उहो घोड़े जहिड़ो ॾिसण ईंदो आहे। इहो जेको आहे त ख़ासियत आहे। ऑफस्प्रिंग्स रिज़ेम्बल देयर पेरेंट्स बिकॉज चिल्ड्रन इनहेरिट कैरेक्टरिस्टिक्स फ्रॉम देयर पेरेंट्स। हाणे चए थो जेको नंढड़ा बच्चा आहिनि उहो उन्हनि जे माउ पीउ जहिड़ा ॾिसण में ईंदा आहिनि। छाजे करे जो उहो उन्हनि जे वालिदैन खां ख़ुसूसियतूं जेके आहिनि से मोरूस में खणंदा आहिनि। मिसाल जे तौर ते दिस ट्रांसफर ऑफ कैरेक्टरिस्टिक्स बिटवीन पेरेंट्स एंड ऑफस्प्रिंग। चए थो ॿारनि औलाद ऐं माइटनि जे विच में जेको इन क़िस्म जो ट्रांसफर आहे, ख़ासियतुनि जी जेका मटासट आहे वालिदैन ऐं ॿारनि जे विच में, उनखे जेको आहे सो मोरूसियत चइबो आहे। उनखां पोइ अॻिते पाण लाइफ साइकिल जे बारे में पढ़ंदा आहियूं। एनिमल लाइफ साइकिल। हर जानदार खे जेको आहे हीउ चए थो आल लिविंग थिंग ग्रो, सभई जानदार शयूं वधनि थियूं। मे इट बी ह्यूमन, एनिमल एंड प्लांट, चाहे इंसान हुजे, जानवर हुजे या ॿूटा हुजनि, इहे सभई जेके आहिनि जानदार शयूं वधनि थियूं। दीज स्टेज ऑफ ग्रोथ विच एन एनिमल एंड प्लांट पैसिस थ्रू टू रीच द एडल्ट स्टेज आर कॉल्ड द लाइफ साइकिल। वधण जा उहे ॾाका जिन मां जानवर ऐं ॿूटा गुज़रनि था, उन मां जा गुज़री ऐं वॾे थियण ते, वॾी उमिरि ते पहुचनि था, उनखे जेको आहे सो लाइफ साइकिल चइबो आहे। मिसाल जे तौर सभ खां पहिरियों जेको लाइफ साइकिल आहे हिते उहो बटरफ्लाई ॾिनल आहे। हाणे बटरफ्लाई सभ खां पहिरीं बटरफ्लाई हुजे थो तॾहिं पन ते लीफ ते एग लाहे थो, बेदा लाहे थो, पन ते बेदा लाहे थो। त सभ खां पहिरियों जेको हिन जो ॾाको कहिड़ो आहे लाइफ साइकिल जो, इहो जेको आहे सो पन ते बेदा लाहिणु। उनखां पोइ जॾहिं हू ॿिए मरहले में जेको आहे सो कैटरपिलर में चेंज थी वञे थो। उनखां पोइ 3 नंबर में क्रेसलिस थी थो वञे हिन क़िस्म जो। ऐं उनखां पोइ उहो क्रेसलिस ई वधी करे जेको आहे हिकिड़ो बटरफ्लाई थिए थो, पोपट जेको मथे असांखे नज़र अची रहियो आहे। हाणे वरी जॾहिं पोपट आने मंझा वरी पोपट जे मरहले ते पहुचे थो, तॾहिं उहो ई पोपट साॻियो वरी बेदा लाहे थो पन ते, ऐं ईअं पोइ लाइफ साइकिल जे ज़रिए हिन जी ग्रोथ थिए थी। ऐं हिकिड़े पोपट मां ॿियो पोपट जेको आहे सो के मुख़्तलिफ़ स्टेजनि मां गुज़री पहुचे थो, इनखे जेको आहे सो चइबो आहे लाइफ साइकिल। इन जा ॿिया काफ़ी सारा मिसाल हिते तव्हांखे ॾियूं था।
इन जो ॿियो मिसाल लाइफ साइकिल जो ॿियो लाइफ साइकिल पाण फ्रॉग जो पढ़ंदासीं। फ्रॉग खे असां ॾिसूं त फ्रॉग जेको आहे सो फ्रॉग स्पॉन जेको यानी कि पाणी में हू बेदा लाहींदो आहे, पाणी जे अंदरि रहंदो आहे। ॾेडर जेको आहे पाणी जे अंदरि बेदा लाहींदो आहे। सभ खां पहिरियों जेको ॾेडर जे जीवन चक्र जो पहिरियों ॾाको आहे जो पाणी में बेदा लाहिणु आहे। उन खां पोइ टेडपोल्स थिए थो। टेडपोल्स एतिरो पाणी जो पूअरो जहिड़ो हिकिड़ो थींदो आहे 2 नंबर ते। उन खां पोइ जेको आहे सो फ्रॉगलेट थिए थो, ॿचट ॾेडर। उन खां पोइ पहिरियों नंबर जेको ॾाको आहे पाणी में आना, 2 नंबर ते टेडपोल, 3 नंबर ते फ्रॉगलेट आहे ऐं 4थों नंबर ते वॾो फ्रॉग आहे। त हीअ असांखे क्वेश्चन बि ईंदो आहे त फ्रॉग जे जेको आहे सो जीवन चक्र जी सीरीज़ छा आहे। त सभ खां पहिरीं जेको आहे पाणी में बेदा लाहे थो, फ्रॉग स्पॉन आहे। उन खां पोइ टेडपोल्स आहे। उन खां पोइ जेको आहे सो फ्रॉगलेट आहे। उन खां पोइ फ्रॉग आहे। उन खां पोइ पाण जेको आहे सो बी यानी कि मख जेका माखी जी मख आहे उन जे लाइफ साइकिल ते ॾिसंदासीं। सभ खां पहिरीं माखी जी मख जेका आहे सा एग बेदो लाहींदी आहे। उन खां पोइ बेदे मां लार्वा थींदो आहे। लार्वा खां पोइ टियों जेको मरहलो आहे माखी जी मख जो प्यूप आहे। उन खां पोइ बी थींदी आहे। हाणे जॾहिं बी वॾी थींदी आहे त उन बी मां वरी एग फुटंदो आहे। ईअं हिकिड़ो लाइफ साइकिल हलंदो आहे जंहिंजे करे ॿियूं जेके मखियूं आहिनि माखी जूं मखियूं उहे तयारु थींदियूं आहिनि। उहे सभु हिन लाइफ साइकिल मां गुज़री थींदियूं आहिनि। त हीअ 2 नंबर हिकिड़ो लाइफ साइकिल जो मिसाल आहे। हिते हाणे पाण ॿिज जो ॿूटे जो ॾिसंदासीं, बीन जे ॿूटे जो। त सभ खां पहिरीं जॾहिं असीं ॿिज पोखींदा आहियूं सीड, सभ खां पहिरियों ॾाको ॿिज आहे। ॿिज खां पोइ उन मथां पाड़ फुटंदी आहे जेके रूट्स चइजे थो। रूट्स 2 नंबर ते जेको आहे रूट्स आहे। ऐं 3 नंबर ते पोइ कॉटलीडान उन मां थींदा आहिनि शुरूआती कचड़ापन। उन खां पोइ जेको सीडिंग थींदी आहे यानी कि ही 2 नंबर आहे सीडिंग यानी कि मथां नंढिड़ो सलो उभरणु। उन खां पोइ स्टीम थींदो आहे थोड़ 4 नंबर ते। उन खां पोइ 4 खां 5 नंबर ते जेको आहे पन निकिरंदो आहे। पन खां पोइ फ्लावर थींदो आहे, गुल थींदो आहे। उन खां पोइ फरी थींदी आहे जंहिंजे अंदरि वरी छा हूंदो आहे ॿिज हूंदो आहे। हाणे ॾिसो ॿिज खां ॿिज थियण ताईं जे सफ़र में केतिरा ॾाका खपनि था जेको आहे हिकिड़े ॿूटे खे गुज़रण में। असां यकीनन असां सभ खां पहिरीं त असां इहो सिखियोसीं हिन यूनिट जे अंदरि त जानदार जेके आहिनि से उन्हनि खे 2 ग्रुपनि में विरायो आहे। हिन दुनिया जे अंदरि 2 क़िस्मनि जूं शयूं आहिनि, जानदार गैर जानदार। जानदारनि खे 2 ग्रुपनि में विरायो आहे, ॿूटा ऐं जानवर। ऐं उन खां पोइ उन्हनि जूं ज़रूरतूं जेके आहिनि सिज, हवा, पाणी ऐं रोशनी। ऐं उन खां पोइ ख़ासियतूं इहे आहिनि जेके वालदेन जहिड़ा बचा ॼणनि था ऐं उन खां पोइ जीवन चक्र मां गुज़रनि था। मुख़्तलिफ़ क़िस्म जा जीवन चक्र जंहिंखे लाइफ साइकिल चइबो आहे उहो ॾिठोसीं। हीअ यूनिट हिते पूरो थियो। ईंदड़ यूनिट ताईं इंशाअल्लाह असां सां गॾु रहिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे सब्सक्राइब कजो, बेल बटन खे क्लिक कजो जीअं तव्हां ताईं असांजी ईंदड़ वीडियो पहुची सघे। महिरबानी।